अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त अॼु मां दरगाह ॾाढा पीर बुला साईं ते आयो आहियां ऐं उन जी तव्हांखे करामत ॾेखारींदुमि त हिकु कंडीअ जे विच में ख़बर थियो आहे। तव्हांखे ज़रूरु इंशाअल्लाह ताला पसंदि ईंदी करामत। इंशाअल्लाह ॾिसण न विसारींदा, हीअ करामत ज़रूरु ॾिसंदा। जीअं त दोस्तो हीअ ॾिसी सघो था तव्हां, कंडीअ जो वॾो वणु आहे, उन जे विच में हिकु खॿड़ विच में थियो आहे। ॾिसो तव्हां ॾिसी सघो था त विच में न ई किथां मिटी आहे, न ई वरी किथां अहिड़ी का शइ आहे जो त कंडीअ जे विच में खॿड़ थियो आहे। ऐं जेको बि हिन खॿड़ जो पन खाईंदो आहे, हर सूमर ते अचे हिन जा 5 सूमर 7 सूमर करे ऐं हुन जा पन खाए, इंशाअल्लाह हर बीमारी, हर तकलीफ़, हर उमेद पूरी थींदी आहे। हीअ ॾिसी सघो था तव्हां, कंडीअ जे वण जे विच में खॿड़ थियो आहे। ऐं तव्हांखे उन पीर जी ज़ियारत कराईंदा जंहिंजी हीअ करामत आहे। हज़रत पीर ॾाढा पीर बुला साईं जी करामत है। जी दोस्तों, ही आहे दरगाह ॾाढा पीर बुला साईं जी मज़ार। ही सखी पीर गोंदबार जो ख़ासि ख़लीफ़ो हो जेको हितां खीर जूं मटियूं पुॼाईंदो हो। हीअ त ॾिसी सघो था हुनजी तव्हां। जंहिं में असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा ऐं तव्हांखे तमामु इस्लामी वीडियो नातूं हिन यूट्यूब चैनल ते मिलंदा इंशाअल्लाह। जेकर नवां हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो।